टंडोलया लॻ यूसी मसूबोज़दार जे स्टॉप भंबरो खूह ते सैलाब मुतासिरनि खे का बि इमदाद न मिली। मुतासिरीन खुलियल आसमान हेठि वेहण ते मजबूर। आसपास बरसाती पाणी हुजण सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। मुतासिरनि में मलेरिया, गैस्ट्रो ऐं पेट जूं बीमारियूं वधी वयूं। मुतासिरीन खे मच्छरदानियूं, टेंट ऐं न ई राशन मिलियो। जॾहिं त ज़िले इंतज़ामिया डिप्टी कमिश्नर टंडोलया AC चंबड़ मुख़्तियार कार चंबड़ मुतासिरीन वटि लड़ी न आया, न ई इमदाद ॾिनी वई। जॾहिं त भंबरो खूह ऐं आसपास जे इलाइक़नि में सफ़ेद पोश माण्हू जेके मजबूरन रोड ते न अची सघिया आहिनि ऐं हू पाणी में घरनि अंदरि वेठल आहिनि, उन्हनि खे ज़िले इंतज़ामिया DC AC मुख़्तियार कार विसारे छॾियो, जिन वटि को बि ऑफिसर न पहुतो आहे, जंहिं सबबि हू सख़्त मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। होरां ॻोठ मोहम्मद साले भंबरो, ॻोठ बहादुर लगारी, ॻोठ सिद्दीक सांद ऐं सांद रोड सां गॾु ॻोठनि में बदस्तूर माण्हू पाणी अंदरि मजबूरन ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, जिन खे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया बिल्कुलु विसारे छॾियो, जिन वटि AC ताईं का बि इमदाद न पहुती आहे। ज़िले इंतज़ामिया AC चंबड़ खे करोड़ रुपया इमदाद मिलण बावजूदि मुतासिरीन खे का बि इमदाद न ॾिनी वई आहे, जॾहिं त इमदाद सिर्फ़ रेवेन्यू ऑफिस चंबड़ में मुक़रर प्राइवेट एजेंटनि जे हवाले थियण लॻी, जेके पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾियण लॻा। मुतासिरीन आर्मी चीफ, चीफ जस्टिस सिंध, वज़ीर आला सिंध ऐं DC टंडोलयार खां मुतालबो कयो आहे त रोडनि ते वेठल मुतासिरीन ऐं मजबूरन घर न छॾींदड़ मुतासिरीन खे राशन, मच्छरदानियूं ऐं टेंट ॾिना वञनि। ॿी सूरत में DC ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो।